अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे शो प्रोग्राम फोकस ऐं मां आहियां ज़ुहैब ज़रदारी। नाज़रीन, अॼु के प्रोग्राम में असां सां मीर शबीर अली बिजारानी साहब महिमान मौजूदु आहिनि। पाण MNA आहिनि, पाकिस्तान पीपल्स पार्टी जा MP बि रहिया आहिनि, मिनिस्टर बि रहिया आहिनि, सूबाई वज़ीर तौरु उन्हनि हिते ज़िम्मेवारियूं निभायूं आहिनि। MNA अॻु में बि थींदा रहिया आहिनि, काफ़ी सीज़न पॉलिटिशियन आहिनि। अॼु के प्रोग्राम में पाण हुन सां गुफ़्तगू कंदासीं इस्लामाबाद जी जेका गरम थियल जेका सियासत आहे उन ते। आइनी तरमीम वारो मामिलो आहे पाण, छाकाणि त उन ई पार्लियामेंट जा मेंबर आहिनि, त इहो अंदरूनी तौरु थी छा रहियो आहे ऐं छा हुकूमत अक्सरियत हासिलु करे वरिती आहे उहा त हू तरमीम करे सघे थी, या अञा कुझु अंगखर आहिनि जेके अणपुर आहिनि जंहिंजे करे उन में देरि पई थिए। उन सां गॾोगॾु बिजारानी साहिब जो जेको तालुक़ु आहे उहो उत्तर सिंध जे ज़िलनि सां आहे, तंहिंजे करे हिन वक़्तु बि उत्तर सिंध जे इलाइक़नि में जेका अमन अमान जी सूरत हाल आहे उहा का एॾी सुठी कान्हे का, ऐं पाण बि इन हवाले सां मुख़्तलिफ़ फोरमनि ते ॻाल्हाईंदा बि रहिया आहिनि। त अॼु के प्रोग्राम में मीर शबीर साहिब सां असां इन हवाले सां गुफ़्तगू कंदासीं। मीर साहिबु, वॾी महिरबानी साईं ज़रदारी साहब। पहिरियां त ॿुधायो त इस्लामाबाद मां तव्हां ताज़ो ई हाणे आया आहियो, उते हूअं त मौसम थधी थिए पई पर सियासी मौसम ॾाढी गरम लॻी पई आहे, त इहे हालतूं वञनि केॾांहुं पियूं, हीअ रोज़ अफ़रा तफ़री आहे हुते, त लॻे थो त हुकूमत ॾुखे वक़्त मां गुज़रे पई। असां बिल्कुलु इस्लामाबाद में हिन वक़्तु तमामु एक्टिविटीज़ वॾे पैमाने ते थी रहियूं आहिनि इन बिल जे सिलसिले में, ऐं उन सां गॾु गॾु तव्हां ॾिठो त PTI बि वरी हिकिड़ो पंहिंजो प्रेशर डेवलप थी करे ऐं धरणा बरणनि जी जेका हुनजी सियासत आहे उन्हनि खे वरी रीएक्टिवेट कयो अथनि। पर असांजो फोकस इहो रहियो, तव्हां ॾिठो त पोएं लास्ट जेको 10-15 ॾींहं हुया, असां इस्लामाबाद में सभु MNAs, सभु सेनेटर्स, सभिनि खे पाबंद कयो वियो, जंहिंमें ज़रदारी साहिबु हिकिड़ो डिनर बि कोठायो ऐवान सदर में, ऐं उन ई तरह प्राइम मिनिस्टर वरी हुते PM हाउस में बि उते पंहिंजे पंहिंजे जेके पार्लियामेंटेरियंस आहिनि उन्हनि खे उते इंगेज कयो डिनर में। इन करे ई त हीअ जेको बिल आहे आइनी जेको अदालतूं तरमीम आहिनि, आइनी अदालतूं आहिनि, उन सिलसिले में इन ते असां पंहिंजा नंबर्स गेम पूरी कयूं ऐं इन में असां अमेंडमेंट करे पास कयूं इन खे। पर अनफॉर्चुनेटली लास्ट जेको आहे इहा असांजी प्रैक्टिस थी, जंहिंमें असांजी तरफ़ां पार्टी जी तरफ़ां चेयरमैन बिलावल साहब हुनखे लीड पिया करनि, ऐं तव्हां ॾिठो त चेयरमैन साहब उते मौलाना फज़ल रहमान साहब सां बि मुलाक़ातूं कयूं ऐं मुख़्तलिफ़ ॿियनि सियासी जमातुनि जे सरबराहनि सां बि मिलिया। जेको असांखे टारगेट अचीव करिणो हो उहो असां अचीव करे न सघियासीं, ऐं उन में कुझु पेचीदगियूं थी वियूं, पर हाणे वरी उन ॻाल्हि खे हिननि ख़तमु न कयो आहे, वधायो आहे। हाणे ॿुधण में अचे थो त वरी मुंहिंजे ख़्याल सां सेशन कॉल बि थिए पियो, ऐं जेका हाणे सुप्रीम कोर्ट जेका कयो आहे ऑर्डर पास 63A वारो, त मुंहिंजे ख़्याल सां उन सां हाणे नंबर्स गेम बि पूरी थी वेंदी, ऐं इहा आइनी अदालतनि वारो क़याम जेको आहे मूंखे लॻे थो मतिलबु त जेके अपोज़िशन जा मेंबर ख़ासि तौर ते PTI जा या जेका सुन्नी इत्तेहाद काउंसिल जे रूप में आहे, त माना उन जा मेंबर राब्तनि में आहिनि छा हुकूमत सां? इंडिपेंडेंट आहिनि न, हुन वक़्तु जेके मेंबर आहिनि हिन वक़्तु कंहिं पार्टी में न आहिनि, उहे इंडिपेंडेंट इलेक्ट थिया आहिनि, त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल थी सघे थी ऐं हू पंहिंजी राय जो इज़हार करे सघनि था। त पॉलिटिकल त इहा ई रहंदी आहे गेम, त सियासी मैदान में माण्हू ॻाल्हि ॿोल ई कंदो आहे, डायलॉग कंदो आहे, पोइ कोई क़ाइल थींदो आहे, कोई मुखालफ़त कंदो आहे, त उहा प्रैक्टिस हले पई। ॾिसूं था हाणे कहिड़े नतीजे पुॼूं था, पर मूंखे हाणे लॻे थो कवि इम्कान त इहा शइ अमेंडमेंट जेका आहे हाणे पास थी वेंदी क़ौमी असेंबली। त इन शइ खे रोकण जे लाइ इहा PTI जेका वरी धरणनि वारे पासे ॾे अची वई आहे, त इहो इन खे रोकण जे लाइ हुन वटि हाणे इहो ई थिए थो, बजाए जो पार्लियामेंट में मुक़ाबिलो करण जे बहितर आहे त ॿाहिरि ई एतिरो अफ़रा तफ़री एतिरी पैदा इहा ई शइ आहे, उन्हनि जो इहो ई प्रेशर टैक्टिक्स आहे, उन्हनि जी गेम प्लान इहो ई आहे त असां हिनखे ॿाहिरि धरणा हणूं, ॿाहिरि प्रोटेस्ट कयूं ऐं हिकिड़ो प्रेशर विझूं गवर्नमेंट ते, ऐं उन प्रेशर जे तहत जेको आहे असां पंहिंजी गोल अचीव कयूं। पर हाणे मुंहिंजे ख़्याल सां उन शइ खे ओवरकम करे वेंदी हुकूमत वक़्तु। अच्छा मीर साहिबु, अली अमन गंडापुर इहो टियों भेरो आहे, इहे जेके बि जलसा या धरणा थियनि था उनजी लीड करण लाइ अचे थो, पर पोइ ॾुखियो सुखियो पहुचे बि थो, या केॾी महिल गाइबु थियो वञे, केॾी महिल पोएं दफ़े बि चयूं था अलाए काॾे गुम थी वियो आहे, हाणे बि त 2-3 ॾींहं गाइबु हुयो, केॾी महिल चवनि पिया त KP हाउस जे अंदरि हिरासत में आहे, वरी हाणे ओचितो असेंबली जे में पहुची वियो, त इहो हमरा आहे कहिड़े पासे, ऐं इहो छा मतिलबु ईअं कोन थो लॻे त ख़ुदि वधीक PTI खे ॾुखियाई तरफ़ पाणी वठी पियो वञे? साईं, जंहिं क़िस्म जूं स्टेटमेंट्स ऐं जंहिं क़िस्म जे रवैयो चीफ मिनिस्टर KP रखियो आहे, मां नथो सम्झां त पाकिस्तान जी तारीख़ में को अहिड़ो चीफ मिनिस्टर पैदा थियो हूंदो। ऐं हीअ जेके स्टंट्स करे थो पियो, इहे ख़ुदि हुनखे पाण खे मशकूक था करनि, ऐं इन्हनि हरकतुनि सां मां नथो सम्झां त का उन्हनि जी नेकनामी थी आहे या उन्हनि जी का चङाई थी आहे। हर माण्हू उनखे कंडेम कयो आहे
चीफ मिनिस्टर लेवल जो माण्हू हिकिड़ो बुर्दबार माण्हू हूंदो आहे, सूबे खे लीड थो करे, हुकूमत हलाए थो पूरे प्रोविंस जी। KP हिकु असांजो वॾो सूबो आहे, त उन जो सरबराह अगरि अहिड़ियूं स्टेटमेंट्स ॾिए, अहिड़ियूं हरकतूं करे, इहा मुंहिंजे ख़्याल सां नामुनासिबु आहे। उनखे एज़ अ स्टेट्समैन हिकिड़ो आइन जे तहत हुन हलफ़ खयों आहे ऐं पाकिस्तान जी मुमलिकत जो हो चीफ मिनिस्टर आहे, त हू हिकिड़ो आइनी दायरे में रही अगरि का शइ करे त उहो उनजे लाइ सियासी तरह बहितरु हूंदो। बाक़ी हीअ हरकतूं करणु इहो इन्हनि जो PTI जो पुराणो शेवो रहियो आहे, ईअं ई कंदा रहिया आहिनि हमेशह। इन्हनि जे करे ई हुननि पंहिंजी हुकूमत बि विञाई ऐं हुननि जे लाइ मसइला बि पैदा थिया। अॼु तव्हां ॾिसो त हुनजो लीडर जेल में पियो आहे ऐं अहिड़ियूं हरकतूं अगरि मज़ीद जारी रखंदा त ही पंहिंजी ग्रिप KP में बि विञाए छॾंदा। न ईअं त माना चीफ मिनिस्टर आहे, उहो स्टेटमेंट हुनजी ईअं थी लॻे ॼण बसि हू हमलो पियो करे इस्लामाबाद ते, या वरी पंजाब जे ख़िलाफ़ु, मतिलबु उहो क़ौमियत जी बुनियाद ते ॿारहणियूं स्टेटमेंट चीफ मिनिस्टर इमरान खान रखियो ई न करे, छा हिकिड़ो जहिड़े वारो माण्हू हुजे जेको भली फॾो फितनो हुजे। बिल्कुलु, बसि उहो फितनो हले, झगड़ो हले, स्टेबिलिटी न हुजे, ऐं अहिड़ो माण्हू, उनखे पसंदि बि अहिड़ा माण्हू हूंदा आहिनि जेके रुॻो फॾा करनि, फ़साद करनि ऐं मुल्क में एनार्की फैलाइनि। इहो उनखे न आहे त बाबा मां सीज़न पॉलिटिशियन पैदा कयां, जेके पोएं अदवारनि में पैदा थिया आहिनि। तव्हां ॾिसो त भुट्टे साहिब जे जीअं इक़्तिदार मिलियो अयूब ख़ान खां, उन वक़्त खां तव्हां ॾिसो मोहतरमा वरी नवाज़ शरीफ़, जेके बि हुकूमतूं ठहियूं, कंहिं बि ईअं पंहिंजो तहज़ीब खां ॿाहिरि वेंदे सियासत न कई। हा, इहो ज़रूरु थियो त कुझु टेन्योर्स में इंतकामी पॉलिटिक्स थी, जंहिंमें जेल विया सियासतदान, पर ईअं बदज़ुबानी ऐं बद अख़लाक़ी वारी सियासत कॾहिं बि असां न ॾिठीसीं। इहा असां PTI जे कल्चर में ॾिठीसीं इहा हरकतूं। अच्छा मीर साहब, विच में मौलाना फज़लुर रहमान साहब काफ़ी मुलाक़ातूं थियूं पे, त उन जो छा मतिलबु कहिड़ी ॻाल्हि ते हू राज़ी नथो थिए? हू त इमरान ख़ान सां त राज़ी न थियण जी ॻाल्हि हुनजी सदाईं सम्झो हुन सां जहिड़े में रहंदो, पर पीपल्स पार्टी सां ऐं नून लीग सां त हू हमेशह इतिहाद में रहियो। हुकूमत भले ॿिन्ही मां कंहिंजी अचे, मौलाना फज़लुर रहमान हुन में शामिल, पर हिन भेरे हो तव्हां ॿिन्ही सां नथो ठहे, PTI सां ठहियो वेठो आहे, ऐं हिन मामले ते त बाक़ाइदा जवाबु ॾेई छॾींदो भई हीअ आइनी तरमीमूं न थींदियूं, त किथे नाराज़ छा थिया? मौलाना साहब हिकु त इलेक्शन्स जे करे नाराज़ आहे। इलेक्शन्स में जेके रिज़ल्ट आया उनजे हवाले सां हुन क़ौमी असेंबली में हिकिड़ी स्पीच बि कई। उन चयो त हाणे जेको थियो मूंसां सो थियो, पर हाणे असां उन शइ खे अॻिते वधाईंदे हिन असेंबली में इहे जेके बि कानून आहिनि असां उन्हनि खे वेही सोच वीचार करे कंदासीं। मौलाना साहब जो हिन वक़्तु जेको इहो बिल जी मुखालफ़त जो हुयो सिलसिलो, उनजो इहो मौक़िफ़ हो त मूंखे बिल कंहिं ॾिनो ई कोन्हे, न मां पढ़ियो आहे, न मां ॾिठो आहे, न मुंहिंजी जमात ॾिठो आहे। असांखे ॾियो, असां स्टडी कयूं ऐं पोइ असां तव्हां सां वेही ॻाल्हियूं कंदासीं। त मौलाना साहब हिकिड़ो ज़ीरक सियासतदान आहे, पुराणो सियासतदान आहे, ऐं हू हिन मुल्क जा उतार चढ़ाव ॾिसी हुन पंहिंजी सियासत कई आहे, त उहो सभु शइ खे सम्झे थो। ऐं मौलाना साहब नेगेटिव पॉलिटिक्स न कई आहे, हुन हमेशह पॉज़िटिव कई आहे। ऐं असांजी क़यादत हुन सां, असांजो सदर पाकिस्तान आसिफ अली ज़रदारी साहब, तव्हां ॾिठो त हुन ॾे लंघी विया, हुन सां मुलाक़ात कयूं, डायलॉग कयूं, ऐं पोइ चेयरमैन बिलावल साहब लगातार काफ़ी मीटिंग्स कयूं आहिनि। त हाणे असांखे पॉज़िटिविटी नज़र अचे थी, इंशाअल्लाह मौलाना साहब बि इन बिल जे मामले में ऑन बोर्ड हूंदो। अच्छा, ईअं बि न आहे किथे त मीर साहब, त जेको शुरू में नून लीग जी हुकूमत इन करे नाकाम वई त हू इन आइनी तरमीमनि वारे सॼे मामले खे मिसलीड ऐं मतिलबु मिसहैंडल करे वई, जंहिंजे करे इहो थियो आहे। छाकाणि त हुन कंहिंखे बि शायदि तव्हां वॾा इतिहादी आहियो हुनजा, तव्हांजे आसिरे ते उहे वेठा आहिनि, तव्हांखे बि शायदि एतमाद में सही नमूने सां न वरितो। बिल्कुलु ईअं ई थियो असांखे छा, पर पंहिंजी जमात जे जेके सीनियर MLAs पार्लियामेंटेरियन आहिनि उन्हनि खे एतमाद में न वरितो। हिननि सॼी जेका बि इहा मूव कई मिसमैनेज्ड हुई ऐं प्रॉपरली मैनेज मूव न हुई, उनजे करे हुननि खे इहा तकलीफ़ ॾिसणी पई। जे हू प्लैन तरीक़े सां हिकिड़ो मूव करनि हा ऐं सभिनि खे एतमाद में वठी करनि हा, त शायदि इहे अॼु ॾींहं ॾिसणा न पवंदा हुननि खे। पर इहा हुननि जी जेका आहे सियासी तरीक़े सां हिकिड़ी नाअहली चइजे, उन में हुननि जेके डिले कयो ऐं डिले खां पोइ जेको रिएक्शन उते MLAs जो आयो, सेनेटर्स जो आयो, छाकाणि त महीनो पूरो रहणु इस्लामाबाद में रुॻो इन जे आसिरे ते त बाबा अॼु अचे थो बिल, परीहं थो अचे, सुभाणे थो अचे, त उन शइ सां बि काफ़ी रिएक्ट थियो, MLAs रिएक्ट कयो, सेनेटर्स रिएक्ट कयो, ऐं पोइ एंड में तव्हां ॾिठो त हू मैनेज न करे सघिया ऐं पोइ डिले करे सेशन एडजर्न थी वियो। पर उसां गॾोगॾु इहे बि शयूं हुयूं त काफ़ी हुनजा जेके सीनियर माण्हू हुननि जी स्टेटमेंट्स आयूं पिया त असां बि कोन पढ़ियो आहे, मसइलो असां बि कोन ॾिठो आहे, असां बि मसइलो कोन ॾिठो आहे, त पोइ इहो तासुर जेको हुयो त भई इहो बिल कंहिं ॿिए पासे खां अचे पियो, त पोइ इहा हक़ीक़त आहे त बिल वाक़ई कंहिं ॿिए पासे खां पायो, तंहिंजे करे हुन कंहिं माण्हुनि वटि न बिल इहो नून लीग ई इनिशिएट कयो ऐं हुननि जो लॉ मिनिस्टर आज़म तारड़ साहब बि जे तरफ़ां ई तयारु थियो। पर हुननि अलाए छो एॾो हिननि खे सीक्रेट रखी ऐं सीक्रेसी करे कयो, पंहिंजी जमात सां त घटि में घटि डिस्कस करनि हा, या असांजा इतिहादी कोलिशन पार्टनर्स हूं
असांजी लीडरशिप सां करनि हा, पर इहे सभु ख़्याल उन्हनि खे देरि सां आया, त मिसमैनेज चइजे त हुननि खां मैनेजमेंट जेका आहिनि प्रॉपर तरीक़े सां न थी, तंहिंजे करे हुननि जो इहो हिकिड़ो फर्स्ट स्टेप जेको आहे बैकफायर थियो। सही आहे। अच्छा, ॿियो ॿी हिकिड़ी शइ त पाण वटि हमेशह बहस थींदो पियो अचे, तव्हां काफ़ी दफ़ा हाणे MNA थिया आहियो, सुप्रीमेसी कहिड़े इदारे वटि हुजणु घुरिजे? इहो वॾो बहस आहे, पार्लियामेंट सुप्रीम आहे, वरी सुप्रीम कोर्ट चए थी त असां सुप्रीम आहियूं, वरी ॿिया जेके आहिनि उहे त अञा चवनि था त असां त सभिनी खां मथे सुप्रीम आहियूं। ॻाल्हि इहा आहे त जमहूरी क़दर में या जमहूरी जेको समाज हुजे उन में पार्लियामेंट ई सुप्रीम हूंदी आहे, ऐं दुनिया में अहिड़ा खोड़ सारा मिसाल जेके जमहूरी मुल्क आहिनि उन जा मौजूदु आहिनि। पार्लियामेंट पंहिंजी सुप्रीमेसी पाकिस्तान जे अंदरि छो न मञराए सघी आहे? उनजा सबबु कहिड़ा आहिनि? सियासतदान उनजो सबबु आहिनि, या उहे जेके रुकावटूं विझंदड़ आहिनि, अदलिया उन में आहे, या इस्टेब्लिशमेंट आहे? पार्लियामेंट जी सुप्रीमेसी में रुकावट आहे केरु? ॾिसो, आइन पाकिस्तान क्लियरली उन में मैंशन कयो आहे त पार्लियामेंट इज़ द सुप्रीम बॉडी ऑफ दिस कंट्री। हाणे उन सां गॾु मुख़्तलिफ़ असांजा इदारा आहिनि, पार्लियामान आहे, सुप्रीम कोर्ट्स आहिनि असांजूं, ऐं असांजी इस्टेब्लिशमेंट आहे, त इहे इदारा असां इन्हनि खे डिनाए बि नथा करे सघूं, ऐं इन्हनि टिनी इदारनि खे पाण में यकमुश्त थी करे मुल्क खे हलाइणो आहे। लामाला आइन में तरमीम ऐं आइन में रद्दोबदल करण जो इख्तियार सिर्फ़ु पार्लियामान खे आहे, ऐं इन करे ई आइन उनखे सुप्रीम बॉडी डिक्लेयर कयो आहे। त पार्लियामेंट त नो डाउट सभ खां हाईएस्ट बॉडी आहे, पर ईअं न आहे जो सफ़ा उन शइ खे फ़रामोश कजे। अहिड़ी तरह असांजूं कोर्ट्स खां सवाइ बि असांजो मुल्क जेको आहे हली कोन सघंदो। असांखे इंसाफ़ जी तवक़ो, अॼु जो असां हुकूमत में आहियूं त सुभाणे अपोज़िशन में वेंदासीं त वरी उहे ई कोर्टूं असांखे रिलीफ ॾींदियूं, ऐं उन तरीक़े सां ई असांजी इस्टेब्लिशमेंट बि असांजो हिसो आहे असांजे आइन जो। त असां सभु गॾिजी सॼी अगरि कमु कयूं त मुल्क जी बहितरी उन में थींदी, बजाए कि असां छिकताण कयूं, कॾहिं सुप्रीम कोर्ट सां झगड़ो कयूं, कॾहिं इस्टेब्लिशमेंट सां कयूं, कॾहिं इहे ॿई इदारा वरी पार्लियामान सां झगड़ो करनि। त इहे मसइला मसाइल मुंहिंजे ख़्याल सां इन करे पैदा थिया, कॾहिं रुकावट पार्लियामान खे इस्टेब्लिशमेंट मां आई, कॾहिं सुप्रीम कोर्ट मां आई। तव्हां ॾिठो त असांजो सिटिंग प्राइम मिनिस्टर यूसुफ रज़ा गिलानी हिकिड़े ॾींहं में जस्टिस पंहिंजे इफ़्तिख़ार चौधरी ईअं उॾारे छॾियो, हुनखे डिसमिस करे छॾियो, नवाज़ शरीफ़ खे ईअं उॾारे छॾियो, ऐं पुराणियूं मोहतरमा बेनज़ीर साहिबा जी गवर्नमेंट ईअं हलाई ख़तमु कई वई। त इहे शयूं बि ग़ैर आइनी अमल हुया, ऐं उन्हनि ग़ैर आइनी अमलनि खे कंडेम करणु खपे, ऐं आइन जे दायरे में रही हर इदारो पंहिंजो किरदारु अदा करे त हीउ मुल्क बि फ्लरिश कंदो, ऐं पाकिस्तान जी इकोनॉमी बि रिवाइव थींदी, ऐं मुल्क बहितरी तरफ़ वेंदो। केरु माना हिन वक़्तु केरु आहे जेको इन सभिनी खे हिकु हंधि विहारे? ॾाढो ॾुखियो आहे। पाण वटि हमेशह स्टेटमेंट ईंदी आहे, तव्हांजी हुकूमत हुजे, नून लीग जी हुकूमत हुजे, PTI जी हुकूमत हुजे, पोइ चयो वेंदो आहे त हीउ फलाणा इदारा ऐं हुकूमत हिकिड़े पेज ते आहियूं। मुंहिंजे ख़्याल में हिकिड़े पेज ते हूंदा आहिनि, पर पोइ हिकिड़े जो नालो मथे आहे, ॿिए जो वरी नालो हेठि आहे। पेज हिकिड़ो ई आहे, पर मुफ़ासिला घणा आहिनि। बिल्कुलु। त इहो हिकिड़े पेज ते मतिलबु गॾिजण में केरु आहे जेको इन सभिनी खे विहारे सघे थो? हिन वक़्तु पाकिस्तान में अगरि को इहो कमु करे सघे थो त मुंहिंजे ख़्याल सां उहो आसिफ़ अली ज़रदारी साहिबु आहे। हिकिड़े पेज ते अगरि इन टिनी इदारनि खे अगरि विहाए सघे थो त अॼु अलाह हुननि खे इज़त बि ॾिनी आहे, ॿियो दफ़ो पाकिस्तान जा सदर थिया आहिनि, इहो बि तारीख़ में हिकिड़ो हिस्टोरिकल ॻाल्हि आहे। ऐं सियासी सूझबूझ ऐं सियासी फ्यूचरिस्टिक अप्रोच हिन वक़्तु अगरि आहे त आसिफ़ अली ज़रदारी साहिब में आहे, ऐं उहो ई माण्हू हीउ कमु करे सघे थो। टई इदारा गॾु विहाए हिकिड़े सुठे माहौल में विहाए कंसेंसस पैदा करे अॻिते मुल्क खे वधाए सघे थो। उन खां सवाइ हीउ हल कोन थी सघे। न त इहो टेंशन हमेशह रहंदो आहे मुल्क ॾींहों ॾींहुं। मुल्क जे लाइ जेके दुश्वारियूं ईंदियूं, ऐं मुल्क जी इकोनॉमी तबाही जे किनारे ते अॼु पुगल आहे, अञा बर्बादी तरफ़ वेंदासीं। त मुंहिंजो ख़्यालु आहे हाणे असांखे इहो शइ बंदि करणु खपे, ऐं हर इदारे खे पंहिंजे आइनी जेका हुननि खे मिलियल आहिनि इख़्तियारात, उन में कमु कंदे मुल्क जी बहितरी लाइ कमु करनि। सभु असांजा पाकिस्तान जी हिकिड़ी क़ुवतूं आहिनि ताक़तवर, पार्लियामान हुजे, कोर्ट्स हुजनि, असांजी इस्टेब्लिशमेंट हुजे, इहे टई सतून असांजे मुल्क जी हिकिड़ी ताक़त जा सरचश्मा आहिनि। इन्हनि खे गॾु हलणो पवंदो, तॾहिं मुल्क तरक़ी कंदो, ऐं तॾहिं पाकिस्तान में बेरोज़गारी ख़तमु थींदी, गुरबत घटिबी। न त छिकताण में असां पोइते वेंदासीं, अॻिते कोन हलंदासीं। ठीकु आहे, ब्रेक जो वक़्तु आहे। साहब ब्रेक वठंदा न, ब्रेक वठंदा, ब्रेक खां पोइ मीर शबीर अली बिजराणी साहब असां सां गॾु मौजूदु हूंदा। प्रोग्राम में हिकु भेरो ॿीहर भलीकार मीर शबीर अली बिजराणी साहब असां सां गॾु मौजूदु आहिनि। ऐं हाणे असां ॻाल्हि ॿोल कंदासीं सिंध जी, ऐं ख़ासि तौर ते उत्तर सिंध में जेका अमन अमान जी सूरत हाल आहे उन ते पाण इन हवाले सां मुख़्तलिफ़ मौक़नि ते फोरमनि ते ॻाल्हाईंदा रहिया आहिनि। मीर साहब, हिकु त तव्हांजो तालुक़ु बि इन ज़िलनि सां आहे,
मतिलबु उन्हनि इलाइक़नि सां जिते राति जो सफ़र नथो करे सघे हिन वक़्तु, त छा सूरत हाल आहे ओवरऑल इन्हनि 3-4 ज़िलनि जी? ऐं तव्हां हुते हाणे तव्हांजा वोटर्स बि हुते, तव्हांजा तक बि हुते, तव्हांजो स्टेक बि मुंहिंजो ॻोठ बि हुते आहे, मुंहिंजो तक बि उहो ई आहे। हिन वक़्तु मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त मुंहिंजो डिस्ट्रिक्ट कश्मीर जो तंगवानी तालको ऐं कुझु हौसपुर जा हिसा ऐं हेॾां शिकारपुर जो खानपुर तालको, रुस्तम ऐं सुल्तानकोट, इहो मुंहिंजो तक आहे। त ॿई ज़िला जेके हिन वक़्तु बदमनी जे वर चढ़ियल आहिनि बुरी तरह, इहे ई ॿई ज़िला आहिनि। ऐं होॾां वरी दरिया जे पार घोटकी डिस्ट्रिक्ट आहे जिथे बुरो हाल आहे बदमनी जो। त असां हिन वक़्तु कल्ह बि मां मोटियो आहे, ॻोठ हुयुसि, ऐं हिते अहिड़ी बदमनी मतिलबु वधी वई आहे उरूज ते, जो हाणे उते आम माण्हू ॾींहं जो बि सफ़रु नथो करे सघे। ऐं रोज़ु उते किडनैपिंग थिए थी, गाॾियूं फुरिजनि थियूं, मोटर साइकिलूं फुरिजनि थियूं, माण्हुनि खे फ़ोनियूं अचनि थियूं भते जूं, त असांखे हेतिरो भतो पुॼायो, हे कयो। हाणे इहो असां फ्लोर ऑफ द हाउस क़ौमी असेंबली में मां तक़रीरूं कयूं, असांजो MNA आहे गॾु मूंसां शहरियार महर, उन ते काफ़ी आवाज़ु उथारियो। मुंहिंजी ऐं शहरियार महर जी हिते वज़ीर आला साहब सां मुलाक़ात थी CM हाउस में, पोइ उते होम मिनिस्टर साहब खे घुरायो वियो, IG सिंध खे घुरायो वियो, ऐं असांखे उन्हनि एश्योरेंस ॾिनी त इंशाअल्लाह असां तव्हांखे रिज़ल्ट ॾींदासीं। पुलिस लाइ ॿुधायूं त प्रोक्योरमेंट करणी हुई असांखे, बख़्तरबंद गाॾियूं, असांखे पंहिंजे जवाननि जे लाइ बुलेट प्रूफ जैकेट्स, उन जे लाइ एम्यूनेशन, असलो, वेपन्स, इहे सभु प्रोक्योर करे छॾिया अथनि। हीअ जेको केयरटेकर सेटअप में असां वटि राजा रिफ़त हुयो पंहिंजो IG, उन वक़्तु उहो असांखे उन्हनि ब्रीफिंग ॾिनी सेटअप ठहण खां पोइ चीफ मिनिस्टर हाउस में। त उन ई इहा ॻाल्हि असांखे कंफर्म कई त असां हर शइ परचेज़ कई आहे, हाणे असां डिलीवरी कंदासीं। उनखां पोइ तव्हां ॾिठो गुलाम नबी मेमन साहब IG साहब लॻा, ऐं उन्हनि सां बि राब्तो रहियो असांजो। ऐं ज़ियाल अंजार साहब होम मिनिस्टर आहे, अमन अमान जी हाणे सॼी ज़िम्मेवारी उनजे कंधनि ते आहे, त उन सां बि मुंहिंजूं कंटिन्यूअसली राब्तो बि रहंदो आहे। मां उन्हनि खे मैसेजिस बि करे अपडेट बि कंदो आहियां डेली जी सूरत हाल। जेके जवान आहिनि ड्यूटियुनि ते, कुझु कोर्टुनि जे जजनि साहब जी ड्यूटियुनि में आहिनि, कुझु VIP ड्यूटियुनि में आहिनि, कुझु पंहिंजे ॿियनि कमनि कारनि सां आहिनि, कुझु उहो घटि आहे, कुझु वीज़ाउनि ते आहिनि, उहो घटि आहे, एसेट आहे, वञी नफ़री काथे वञी 900 बचे थी, काथे 1200 बचे थी। त हाणे उन सॼी नफ़री ते पूरो ज़िलो थो हले, शिकारपुर बि ऐं ईअं कश्मीर में बि इहा हालत आहे। हिकु त असांजूं सैंक्शन पोस्ट जेके आहिनि उहे पूरी तरह फिल थियनि, नफ़री असांजी पूरी हुजे। ॿियो हिते स्पेशल टीम्स ठाहिणियूं पवंदियूं। हिकिड़े SP जी जाइ न आहे, हिकिड़ो SP पूरे ज़िले जा कार वहिंवार ॾिसे या वरी कचे में वञी ऑपरेशन करे। त हिते कचे में मुंहिंजो त इहो ख़्यालु आहे त कचे जी ऑपरेशन लाइ प्रॉपर हिकिड़ो DIG डिप्यूट थिए, प्रॉपर SP हिकिड़ो डिप्यूट थिए, जेको उहो मुख़्तस ई इन कम लाइ कचे ऑपरेशन जो। हा, उनखे असिस्टेंस खपे, SP शिकारपुर खां वठे, SP जैकबाद खां वठे, SP घोटकी खां वठे, हू हुजे ई इन कम लाइ, त हुनजो कमु इहो हुजे त हू SP फॉर कचा ऑपरेशन्स डिप्यूट थिए। IG साहब ऐं होम मिनिस्टर अची स्टेशन ते लाड़काने में उहो वेही डे टू डे बेसिस ते मॉनिटर करनि। अॻे ईअं थींदो हो जो अगरि अहिड़ी का सूरत हाल हूंदी, नवाज़ शरीफ़ जे दौर में तव्हां ॾिठो ऑपरेशन थियो सिंध में, वाइप आउट करायो वियो। उनखां पोइ बेनज़ीर साहिबा, इहो असांजो जनरल नसीरुल्लाह बाबर हुयो, उनखे वफ़ाक़ मां डिप्यूट कयईं। हू आयो हिते सिंध में अची वेही रहियो इन्हनि ज़िलनि में जिते बदमनी हुई, ऐं हुन वेही करे वाइप आउट करायो। त हिकिड़ो फेडरल मिनिस्टर अगरि इंटीरियर जो अची वेही सघे थो सिंध में ऐं अची करे ऑपरेट करे ऐं मामला सिधा करे सघे थो, छड़ो उते एफर्ट करिणो आहे, प्रॉपर प्लैनिंग करणी आहे ऐं टीम वर्क करिणो आहे, त हीअ सभु नासूर ख़तमु थी वेंदा। ऐं मिर साहिबु हिकिड़ी शइ त ठीकु आहे, जा सबब जेके आहिनि इहे तव्हां ॿुधाया आहिनि त भई इन जे करे हिते सूरत हाल ईअं ख़राबु आहे, पर ॻाल्हि इहा आहे त इन सॼी सूरत हाल खे जेको भोॻे पियो उहो तव्हांजो आवाम पियो भोॻे। उहो जेको ॾियाड़ी वारो मज़दूर आहे, जेको रोज़ाना कमाए खाए, जेकॾहिं अहिड़ी क़िस्म जी सूरत हाल हुजे जे तव्हां पाण चओ था त हाणे ॾींहं जो बि सफ़रु नथो करे सघे। हींअर बि केतिरा ई माण्हू 2-3 ज़िलनि में अगवा थिया पिया आहिनि। कचे में त एतिरा शायदि हाणे पाण ॾोहारी न हुजनि जेतिरा हुते मुग़वी उन्हनि वटि आहिनि। त इन मामले खे सीरियस छो नथो वरितो वञे, या सीरियस कॾहिं वरितो वेंदो? छाकाणि त ईअं ई माण्हू अगवा थियनि था, ॼण त हुनजी मर्ज़ी आहे, कंहिंखे बि जंग में गोली हणी वीडियो मोकिले था छॾनि, वीडियो ठाहिनि था। हाणे त YouTube चैनल बि ठाहे छॾिया आहिनि, पंजाब ऐं सिंध जे कचे वारे दाड़े हाणे YouTube ते वेही पंहिंजी प्रमोशन वेठा था कनि। बिल्कुलु सही था चओ, इहो तव्हांजी ॻाल्हि सही आहे। त इहा सिर्फ़ु इन करे थी आहे जो तवजो न थी आहे। असां बार बार रिपीटेडली मथे इतला ॾींदा आहियूं CM साहब खे, होम मिनिस्टर खे ऐं पंहिंजी लीडरशिप खे, पर उन बावजूद बि असांखे नज़र कोन थो अचे त को अमली तरीक़े सां, प्रॉपर तरीक़े सां कमु थिए। ईअं हिकिड़े SP खां मैनेज बि कोन थींदो। ऐं मां जीअं पहिरियों तव्हांखे चयुमि त हिकिड़ो टीम वर्क खां सवाइ
प्रॉपर हिकिड़ो माण्हू डिप्यूट कयो वञे इन ऑपरेशन्स लाइ, ऐं हू अची वेहे, IG साहब अची वेहे, होम मिनिस्टर अची वेहे, तॾहिं कमु थींदो। असांजो यादि आहे जॾहिं साईं अब्दुल्ला शाह साहब चीफ मिनिस्टर सिंध हुयो, असांजे टोड़ी बंद ते सैलाब जो ख़तरो पैदा थियो। मूंखे यादि आहे CM उन महिल अब्दुल्ला शाह साहब 4 ॾींहं अची गौसपुर शहर में अची उते कैंप करे वेही रहियो चीफ मिनिस्टर, छाकाणि जो सैलाब जो ख़तरो। त हू पंहिंजे इरिगेशन मिनिस्टर खे बि मोकिले सघे पियो, पर हुन जी सीरियसनेस जे करे असांजो टोड़ी बंद बि बचियो, सैलाब ते बि उन ते कंट्रोल अची वियो ऐं ख़ैर ख़ैरीअ सां मामिलो डिफ्यूज़ थी वियो। त जॾहिं सूबे जो जेको हेड आहे उहो सीरियस थींदो त पाण ई ट्रिकल डाउन इफेक्ट थींदो आहे सेक्रेटरीज़ ते, IG ते, हेठि सबऑर्डिनेट ऑफिसर्स ते, हर शइ उते थरथले में अची वेंदी आहे। ऐं पोइ उनखे फोकस कंदा आहिनि त साईं हाणे CM साहब वेठो आहे, न निकिरंदो त असांजी नौकिरी बि चट थींदी। त हुननि जे मथां हिकिड़ो असरु पवंदो आहे, उन असर जे करे पोइ हू प्रॉपरली कमु बि कंदा आहिनि ऐं उन्हनि खे बि ख़बर हूंदी त असांजे पोयां हिकिड़ी बैकिंग आहे, हाणे असांखे कुझु थींदो कोन, थियो त असांखे बैकअप मिलंदो। त उहे सभु शयूं लैक थियूं करनि। हाणे असांजे कचे जे धाड़ियलनि वटि साईं एंटी एयरक्राफ्ट गन्स, अहिड़ा हथियार अथनि जेके पुलिस वटि कोन्हनि, ऐं उहे हथियार उहे अहिड़े तरीक़े सां था ऑपरेट करनि ऐं उन्हनि खे हलाइनि था, उन्हनि खे एॾी ट्रेनिंग मिली वई आहे। इहे हथियार अचनि किथां था, इहो बि त हिकिड़ो सवालिया निशान आहे। ज़ाहिर आहे क्रॉस द बॉर्डर या अफ़गानिस्तान मां इहे हथियार अचनि था पिया, ऐं इन्हनि खे केरु थो पुॼाए, इन्हनि ते बि हिकिड़ी चेक रखणु खपे, इन्हनि जी बि इन्वेस्टिगेशन थियणु खपे त हीअ हथियार इन्हनि खे मिले किथां थो, केरु थो पुॼाए। जॾहिं इहा लाइफ लाइन हिननि जी बंदि थींदी तॾहिं वञी अमन थींदो न। असांखे वेपनाइज़ेशन ख़तमु करणु खपे, इहो हथियार पुॼे कीअं थो, कहिड़े ज़रियनि सां पुॼे थो, इन ते बि असांखे गौर करणु खपे। हा, उहो त पके ते आहे, उहो हथियार वॼे त पके मां थो न। ॿियो बि सभु ॿी शइ त भई उते जेके क़बीला आहिनि उहे झेड़ींदड़ क़बीला जेके आहिनि, उनजे झेड़ा थियनि था, खून थियनि था, पोइ के वञी कचे में वेहनि था। हाणे कचे में वेही उहे छा कनि, ॿियो कमु त करे कोन था सघनि, त पोइ इहे ई माण्हू खणंदा आहिनि। ईअं न अथव, झेड़ा ऐं जेको बदमनी जा सबब आहिनि ॿई अलॻि नोईअ जा अथव। उते बिल्कुलु असांजो इलाइक़ो ट्राइबल इलाइक़ो आहे, उते इहे क़ौमी झेड़ा थींदा आहिनि माल जी चोरी ते, कारोकारी जे मसइलनि ते ऐं ॿिया कुझु ज़ाती इशूज़। उन थोरी ॻाल्हि ते पोइ हिक ॿिए जा हू खून कंदा आहिनि, क़तल कंदा आहिनि, पोइ इहे 8-8, 10-10 खून थी वेंदा आहिनि। पर उन खां पोइ हू माण्हू ख़ामोश थी पंहिंजी हिकिड़ी ज़िंदगी गुज़ारण में हलिया वेंदा आहिनि ऐं पंहिंजी दुश्मन जी नज़र खां लिकी वेंदा आहिनि। कचे में ई वेंदा हूंदा, कचे में न वेंदा आहिनि, उहे पंहिंजे इलाइक़नि में हूंदा आहिनि, या वरी उहो ज़िलो ई छॾे हलिया वेंदा आहिनि। पोइ को सांगड़ थो वञी पंहिंजी ज़मीन वठी उते आबाद थिए, को सखर थो वञे, को हलियो थो वञे कराची थो अचे, को किथे थो हलियो वञे, पर उन एरिया में उहो नथा रहनि, उनखे ख़तरो रहे थो दुश्मनी जो। पोइ वरी जॾहिं उन्हनि जे लाइ उतां जा नोटेबल्स अप्रोच करनि था ऐं फ़ैसिले जी का नौयत ठहे थी, त उहे ई धुरियूं पोइ जंहिं ते आमादा थियनि थियूं ऐं उन्हनि वटि जे फ़ैसिला थियनि था, त उहे ई धुरियूं वरी खीर खंड थियनि थियूं, पंहिंजो उन्हनि जो जुर्मानो भरे ऐं उहे मामला तइ थी वरी उहे साॻा माण्हू पंहिंजे ॻोठनि में आबाद थी रहनि था। हीअ जेको फैक्टर आहे, हीअ टोटली क्रिमिनल ऐं नोटोरियस माण्हुनि जी हिकिड़ी एक्टिविटी आहे, जंहिंजो सोच ज़हनियत रुॻो इहो ई आहे त असांखे क्राइम करिणो आहे हर राति। पोइ उहा हाईवे रॉबरी हुजे, उहा माण्हुनि जो किडनैपिंग फॉर रैंसम हुजे, या मोटरसाइकिल चोरी हुजे, या माल जी ठगी जी चोरी हुजे, हीअ क्राइम इहे माण्हू मतिलबु उन्हनि जो पेशो ई इहो आहे त क्राइम करिणो आहे, भले छा बि थी पवे। ऐं उहे धाड़ेल चोर, उहे चोर चोरनि जा दोस्त आहिनि, चाहे उहो दरिया जे पार हुजनि या दरिया जे हिन पासे हुजनि, उन्हनि जी कोऑर्डिनेशन बि आहे, हिकमत अमली आहे। हितां जा माण्हू खणी होॾे वञी पुॼाईंदा, हो वरी हितां जा खणी हिते पुॼाईंदा, हिकिड़ो नेक्सस आहे, पोइ फ़ोनियूं करे तावान वठंदा। हाणे कश्मीर त असांजो इंडस्ट्री थी वियो आहे। हिकु त इहो माई जी आवाज़ में हनी ट्रैप, इन्हनि जे सिलसिले में पंजाब मां काफ़ी मूंखे दोस्तनि फ़ोनियूं कयूं आहिनि, उन्हनि जा माण्हू अगवा थी। ऐं वरी ॿियो चकर इहो कयो अथनि त शोरूम जो चमन जूं गाॾियूं आहिनि कश्मीर में, अचो तव्हांखे सस्ते रेटनि में गाॾियूं ॾियूं था, अचो तव्हांखे सस्ते रेटनि में ट्रैक्टर ॾियूं था। पोइ माण्हू वीचारा अॿो जेके पंजाब खां था अचनि, हैंडीकैप थी था, हनी ट्रैप में अची फासनि था, ऐं पोइ हुन करे रैंसम थो वरितो वञे। त इहे शयूं इहा त हाणे वरी पुलिस खे ख़बर न पवंदी आहे इन शइ जी, त भई कोई माण्हू पाण वञे पियो ट्रैप थियण, त उहो ॿुधाए बि नथो, ॿुधाए बि कोन थो। हू अचे थो पंहिंजी लालच में त मूंखे हाणे सस्ते रेट ते अधु क़ीमत में ट्रैक्टर मिलंदो या गाॾी मिलंदी, मां वञी वठी मोटी वेंदुमि। हू पुॼे थो ऐं हुनखे बसि पोइ खणी विहाए छॾनि था, ऐं पोइ हुनजी फ़ोन ताईं वरी वारसनि खे पैसे जी डिमांड थी कई वञे। त हनी ट्रैप ऐं इहे वारदातूं हल इहो ई आहे त अची कैंप करनि होम मिनिस्टर ऐं IG, ऐं वेही टीमूं ठाहिनि ऐं प्रॉपर। अच्छा, ॿी वीर साहब, सोसाइटी या कॾहिं कॾहिं कुझु हुकूमतुनि में बि इहो सरदार ते बि इहे इल्ज़ाम लॻंदा रहिया त जेको सरदार आहे उहो बि पाण इन बदमनी में मुलविस आहे, कंहिं न कंहिं सतह ते, या पैट्रनाइज़ करे थो या वरी सपोर्ट करे थो उन्हनि क्रिमिनल्स खे,
झेड़ींदड़ खे त ख़ैर हर को बिरादरी जो चङो मुड़ुसु पाण बि कंदो आहे जेकॾहिं झेड़ी, पर इन्हनि खे बि ज़ाहिर जेके अंदरि कचे में वेठा आहिनि इहे बि त का कंहिंजूं बिरादरियूं हूंदियूं न, उहे बि को हाणे अफ़गानी त कोन्हनि सभु वेठा, ज़ाहिर आहे उहे त या त उन्हनि ते माण्हुनि ते सरदारनि जो हाणे असरु ख़तमु थी वियो आहे, जो उहे सरदार ॼाणे चवण खां निकिरी विया आहिनि, पंहिंजो पाण सरदार थी विया आहिनि, या वाक़ई सरदारनि जो बि मामिलो जेके बि आहिनि, मां कंहिं स्पेसिफिक कोन थो चवां, पर इहो जेको तासुर आहे इहो केतिरो दुरुस्त आहे त सरदार बि नथा चाहिनि त अमुन थिए। अहिड़ी ॻाल्हि अथव साईं, सरदार जो कमु हूंदो आहे पंहिंजे क़बीले खे तहफ़ुज़ ॾियणु ऐं पंहिंजे क़बीले जा मसइला हल करणु। हू क़तन न चाहींदो त हुनजे क़बीले या हुनजे इलाइक़े में बदअमनी थिए। हमेशह तव्हां ॾिसो अंग्रेज़नि जे दौर खां वठी सरदारनि ते अंग्रेज़ बि एतमाद कयो ऐं उन्हनि खे टाइटल्स ॾिनो मुख़्तलिफ़ ऐं उन्हनि खे ज़िम्मेवारियूं ॾिनो, त तव्हां ॾिठो उन दौर में क्राइम रेट कोन हुयो ऐं बिल्कुलु ज़ीरो टॉलरेंस हूंदी। जॾहिं इन सरदारी सिस्टम जे ख़िलाफ़ु तव्हां ॾिठो त मुहिम हली त सरदार ई सभु शइ जो ज़िम्मेदारु आहे, वॾेरो ई सभु शइ जो ज़िम्मेदारु आहे, त उन खां पोइ शयूं डिटोरेट थियूं ऐं हाणे हर को बसि पंहिंजे घर जो पाण सरदार थी वियो आहे। जिथे ग्रिप लूज़ थी आहे उते तव्हां ॾिसो त अमन अमान बि ख़राबु थियो आहे ऐं मामलात बिगड़िया आहिनि। जिथे चङो को नेक मर्द या को वॾो माण्हू इलाइक़े जो सरदार या वॾेरो या रहिस उहो पंहिंजे उन ते कंट्रोल में आहे त उते मामलात बि बहितर आहिनि ऐं उहे हिकिड़ी कम्यूनिटी लेवल ते हिकिड़ी पाण में मीटिंग्स करे सोच रखी माहौल खे बहितर था करनि। हीअ जेको सोच आहे जेका इहा क्रिमिनल माण्हुनि जी, इहा कंहिंजी ताबे न आहे। इहा हिन वक़्तु मां तव्हां सां खुली थो ॿुधायां त न कंहिं सरदार जे चए में आहिनि, न कंहिं रहिस जे चए में, न कंहिं वॾेरे जे। हुननि जी सोच पंहिंजी आहे त असांखे कहिड़े बि तरीक़े सां पैसो कमाइणो आहे, पोइ छा बि असांखे करिणो पए, माण्हू मारिणो पए, माण्हू खे विहाए उते बि काफ़ी टाइम अॻवा में हुननि जी रैंसम जेसिताईं असांखे नथी मिले न छॾींदासीं। त इहे सोच वारा माण्हू क्रिमिनल्स इहे कंहिंजे चए में बि न आहिनि, कंहिंजे असर रसूख़ में बि न आहिनि ऐं इहे पंहिंजियूं वारदातूं ईअं ई कंदा रहंदा जेसिताईं असां उन्हनि ते हार्ड तरीक़े सां हिकिड़ो फुल फ्लैज ऑपरेशन कयूं। ऐं कचे जो इलाइक़ो साईं शिकारपुर खां वठी कश्मीर ताईं आहे बेल्ट पूरो ई, ऐं नंढो बेल्ट आहे, इन में ॿेट आहिनि। हाणे असां वटि अलहमदिल्ला ड्रोन टेक्नोलॉजी अची वई आहे ऐं उन ड्रोन टेक्नोलॉजी सां असां हिकु हिकु शइ पिन पॉइंट करे सघूं था। असां वटि लोकेटर्स आहिनि, उन लोकेटरनि जे ज़रिए मोबाइल ड्रोन वरी धाड़ेलनि वटि बि अथव हाणे, उन्हनि वटि आहिनि, बिल्कुलु मां ॾिठमि टेलीविज़न, उन्हनि वटि ड्रोन आहिनि ऐं उहो वीडियो ठाहे पंहिंजी पुलिस किथे वायरल कंदा त ॾिसो तव्हां वटि आहे त असां वटि बि ड्रोन आहे। त इहे शयूं टेक्नोलॉजी आहे, ज़ाहिर आहे किथां त उन्हनि खे बि मिले थी ऐं उहे एक्सेस करे वठी था अचनि, शयूं पुॼनि थियूं उन्हनि जो इहो मैकेनिज़म बि इहा भला सप्लाई लाइन बंदि करण में भला कहिड़ी रुकावट? इहा त ॾिसो जीअं सवेर पाण चयो त इहा वञे त पके खां थी, बिल्कुलु इन सप्लाई लाइन खे छो नथो रोकिजे? सप्लाई लाइन रोकिजे त मुंहिंजे ख़्याल में अधु खां वधीक 70% उहो पाणी मरी वेंदा। इहा ई शइ त मां उहा बंदि छो नथी कंदो त इहा सप्लाई लाइन पहिरियों बंदि थिए। उनजे बंदि थियण सां उन्हनि खे केतिरो ॾींहं गोलियूं मिलंदियूं, का फैक्ट्री हुते गोली जी त कोन्हे, अंदरि कोन्हे, इहा गोलियूं बि ज़ाहिर आहे ॿाहिरां थियूं अचनि, का गाॾी वञी एॾो वॾो असलो वञी हुते पुॼाए थी, एॾे भारी तादाद में गोलियूं पुॼाइनि थियूं, त उन्हनि खे इंटरसेप्ट करे पुलिस असांजी इंटेलिजेंस ब्यूरो आहे, जेको मोबाइलनि में बैलेंस थो वञे, पुलिस उहो ई नथी पई क़ाबू करे सघे, हुननि जा पैकेज लॻाए पिया सभु, इहो त पके मां वेंदो। बिल्कुलु बिल्कुलु, ॾिसो रिट ऑफ गवर्नमेंट क़ाइमु करणु असांजो प्राइम हिकिड़ो ज़िम्मेदारी आहे। ऐं हिन वक़्तु शिकारपुर ऐं कश्मीर ज़िलो इंसान उते ज़ात पंहिंजो जेको शरीफ़ माण्हू आहे न, उते पंहिंजो गुज़र सफ़र ई हाणे मजबूर सम्झे थो। असांजा टे इहा पंहिंजा तालका, पंहिंजो कश्मीर, तंगवानी, कंदकोट, अहिड़ी तरह खानपुर, शिकारपुर हिंदू पॉपुलेटेड एरियाज़ आहिनि। असांजो ट्रेड, असांजो कारोबार, सभु वापारी सभु हिंदू आहिनि। हाणे उहे हिंदू वीचारा मायूस थी विया आहिनि, रोज़ु उन्हनि सां वारदातूं आहिनि, उन्हनि जूं गाॾियूं थी फुरिजनि, उन्हनि जे फैमिलीज़ खे लुटियो फुरियो थो वञे। उहे बि काफ़ी मायूस थी करे के कराची पुॼी विया आहिनि, के इंडिया हलिया विया आहिनि। त अगरि इहा शइ असांजी ईअं लगातार हलंदी रही त इहा असांजो कारोबार बि वेझी वेंदो, असांजो एग्रीकल्चर सिस्टम वेझी वेंदो। त इन शइ खे बहाल सिर्फ़ु हुकूमत वक़्तु कंदी आहे। त हुकूमत जे अॻियां, स्टेट जे अॻियां को बि ताक़तवर कोन्हे। जे स्टेट पंहिंजे पेरनि ते अची बीहे ऐं हिमत सां अची करे हिन खे कन्फ्रंट करे, त मां नथो सम्झां त इहे चंद जो मुठी भर माण्हू जेके आहिनि असांजे पूरे सूबे खे ईअं यरगमाल करे, असांजे ज़िलनि खे ईअं अपाहिज करे वेठा आहिनि। त उन्हनि जे ख़िलाफ़ु प्रॉपर ऑपरेशन प्लान थिए। मां त चवां थो फ़ौज अचे, जे फ़ौज नथी अचे त पुलिस ऐं रेंजर्स ऐं ॿियूं लॉ इन्फोर्समेंट एजेंसीज़, असांजी इंटेलिजेंस दुनिया में हिकिड़ी बहितरीनु इंटेलिजेंस आहे असांजी, उन्हनि खां कमु वरितो वञे ऐं उहे इंफॉर्मेशन इंटेल ॾियनि, उन्हनि जे ज़रिए सप्लाई लाइन बंदि थिए, हिननि जा ठिकाणा उॾारिया वञनि।
त ही केतिरी देरि रही सघंदा जे वाना वज़ीरिस्तान में फ़ौज ऑपरेशन करे थी न उते त त छाकाणि बॉम्बिंग, हिते उते नथी त थिए? बॉम्बिंग थी आहे, हिते बि कजे पियो बॉम्बिंग, मतिलबु तव्हां सम्झो इहो ई इलाजु आहे त बॉम्बिंग कजे त साईं ॾिसो हाणे मां तव्हांखे ॿुधायो न लोकेटर्स मिली विया आहिनि, ड्रोन्स असांखे मिली विया आहिनि, तव्हां उन स्पेसिफिक एरिया खे तव्हां हाईलाइट करे उते एग्ज़ैक्ट उन लोकेशन ते तव्हां बॉम्ब सटे सघो था, एॾी टेक्नोलॉजी हाणे अची वई उन वटि यरगमाली पिया आहिनि त उहे बि त मरंदा। आहे। ज़ाहिर आहे उन में रिस्क फैक्टर त आहे न, उन में ख़बर आहे इलाइक़े मां पइजी थी वञे बाबा फलाणो माण्हू अगवा थियो आहे, फलाणे वटि थमियो आहे, त मतिलबु उते इहो त उते मोहतात थी करनि, मोहतात। जेके माण्हू उते वेठा आहिनि ऑपरेट था करनि उन्हनि ताईं त रसाई आहे न। मतिलबु पहिरें मरहले में स्पाइंग सिस्टम वधाइणु खपे बिल्कुलु। पुलिस खे, त जीअं अंदरि जी इंफॉर्मेशन असांजी अचे। इंटेलिजेंस ब्यूरो आहे पुलिस जे अंदरि, उहा असांजी फुल एक्टिवेट थिए। ॿियो असांजूं जेके स्टैब्लिशमेंट सां लाॻीदार असांजा इदारा आहिनि, ISI आहे, MI आहे, ॿिया इदारा आहिनि, उन्हनि जी बहितरीनु इंफॉर्मेशन आहे, इंटेल आहे, उन्हनि सभिनि खां टीम वर्क करे कमु वरितो वञे त ही एॾो वॾो मसइलो कोन्हे। 20 ॾींहंनि जे अंदरि इहा असांजो पूरो कचो साफ़ थी। ॿियो हिकिड़ी जेको अहम जेका शइ हमेशह उहा हर हुकूमत में चवंदी रही आहे, त उहो त डेवलपमेंट जे ज़रिए बि पाण क्राइम खे ऐं अहिड़ियुनि क्रिमिनल एक्टिविटीज़ खे घटाए सघूं था। जीअं इहा पुल पई ठहे घुड़की खां कंदकोट ताईं, इन सां बि इहो आहे त भई काफ़ी हद ताईं जेको आहे इहो इन में बंजो ईंदो ॾोहनि खे। बाक़ी जेके एरियाज़ आहिनि इन्हनि समूरनि इलाइक़नि जा, त इन खे कहिड़े नमूने जी डेवलपमेंट जी ज़रूरत आहे जंहिंसां इहो क्राइम ख़तमु थिए? सही हाणे ॾिसो, पहिरियों त तालीम जेका आहे उहा वॾी डेवलपमेंट आहे। अगरि तव्हां एजुकेशन ॾियो था इलाइक़े में त उन सां वॾो हिकिड़ो इनकलाब थो अचे, ॿार जी सोच मटिजे थी ऐं उहो ॿार वरी पंहिंजे घर खे थो मटाए। त तालीम जो असांजो ज़ोर हुजे ऐं तालीमी इदारा असां वधि में वधि खोलियूं ऐं इन्हनि बैकवर्ड एरिया में असां सुठा स्कूल, सुठा टीचर्स मोकिलियूं। हाणे त हाल इहो आहे त अहिड़ा टीचर्स आहिनि जंहिंखे पंहिंजी लीव एप्लीकेशन इंग्लिश में लिखणु कोन थी अचे। उहे टीचर छा असांजे ॿारनि खे फ्यूचर खे उन्हनि में ऑर्डर बि वरी तव्हां ई विरिहाया आहिनि पाण। उहे बिल्कुलु सही था चओ, उन में असांजी पॉलिटिशियन्स जो ॾोह आहे, सिफ़ारिशुनि ते, माण्हुनि जे प्रेशर ते उन्हनि जा ई नाला ॾियूं था जेके नाइल नालाइक आहिनि। मेरिट सिस्टम तबाह थी वियो आहे ऐं किथे बि असांजो हाणे मेरिट सिस्टम हले ई कोन थो। असां डिस्करेज कंदा आहियूं। हाणे इहो कंदकोट घोटकी ब्रिज, इहो अलाह मुंहिंजे वालिद साहिबु मीर हज़ार ख़ान बिजाणी हुनखे जन्नत में जॻह ॾे, उन्हनि जो इनिशिएटिव हुयो। हुननि इहा सोच रखी त यार हिते ब्रिज ठहे, हिकु त फ़ासिलो घटिबो, ॿियो असांखे कचे में एक्सेस मिलंदो ऐं उन एक्सेस सां हिते अमन जी तरफ़ असां वेंदासीं, बहितरी थींदी ऐं असां उते रोज़गार वधीक थींदो ऐं असांजी जेका क्रॉप्स थियनि थियूं, फसलूं थियनि थियूं, उहे असांजी पंजाब ऐं सिंध ऐं बलूचिस्तान जी आमदोरफ़्त वधंदी। त इहे शयूं हिकिड़ी हुननि जी विज़न हो, सोच हुई। हाणे उन पुल में बि कई दफ़ा उन पुल जे वर्कर्स जे मथां हमला थिया, उन्हनि जा माण्हू किडनैप थिया, वरी उहे असां रिकवर करायासीं। त इहे शयूं हर्डल्स उन ब्रिज में बि आहिनि। अञा ताईं उहो ब्रिज लाइ मसइला मसाइल पैदा कया आहिनि। उते असां पुलिस फोर्स हुनखे ॾेई करे उनखे प्रोटेक्ट कयूं था, तॾहिं हुते वञी कमु हले थो पियो। त इन्हनि सभिनि शयुनि खे असांखे ॾिसणो पए थो पियो ऐं ॾाढियूं दुश्वारियूं आहिनि। जे असां वटि अमन अमान जी सूरत बहितर हुजे हा त मां सम्झां थो अॼु असांजी इहा ब्रिज बि कंप्लीट थी वञे ऐं उनखे असां इनॉग्रेट करायूं आहे चेयरमैन साहिब खां। पर डिले इन करे थिए थी त क्राइम उते वधियल आहे, प्रोटेक्शन नथी मिली सघे त कमु रुकिजी थो वञे, ठेकेदार भॼी थो वञे, वरी जॾहिं फोर्स ॾियूं था, पुलिस ॾियूं था त पोइ कमु थो थिए। अहिड़ी तरह मुंहिंजे वालिद साहिबु वॾो प्रोजेक्ट कश्मीर में कैडेट कॉलेज करमपुर जो ॾिनो ऐं माशाल्लाह उहा अॼु कॉलेज हले थी पई, उनखे 6 साल आहे। उन में असां सुठा नौजवान कैडेट्स प्रोड्यूस कयूं था ऐं उन्हनि जी प्रॉपर डिसिप्लिन तरीक़े सां पासिंग आउट परेड थिए थी। मां उन्हनि जे हिकिड़े फाउंडर्स डे ते बि वियो हुउमि जंहिंमें उन्हनि ॾाढो सुठो परफॉर्म कयो ऐं इहा ई शइ शऊर थी हाणे ॿियनि काफ़ी असांजे इर्द गिर्द जे ज़िलनि जा ॿार उते एडमिट थिया आहिनि ऐं सुठे तरीक़े सां उहो कॉलेज हले थो। त इहो ई असां ॾेई सघूं था, तालीम ऐं सिक्योरिटी। अगरि इहे 2 शयूं असां न ॾेई सघंदासीं त पोइ असां पाण उन फेलियर जा जेके ज़िम्मेवार आहियूं। मां हाणे बि तव्हांजे चैनल जे तवसुल सां इहो ई होम मिनिस्टर खे ऐं IG खे रिक्वेस्ट कंदुमि त ख़ुदा रा अची बेस कयो लाड़काणे में ऐं हिन ऑपरेशन खे सीरियसली वठी हिन मामले खे ख़तमु कयो ताकी असांजे ज़िले में बि अमन जी फिज़ा बहाल थिए, कारोबार थिए, माण्हू सुख जो साह वठनि। ठीकु आहे मीर साहिबु, वॾी महिरबानी। तव्हां थैंक यू।